अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे बॉर्डर मां ख़बर में बॉर्डर गन रोड ते माल जे वापारी मोहम्मद मलूक जतोई खां मोटरसाइकिल ते सवार फोरू 1 लाख रुपया फुर करे फरार थी विया। वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूद है मोहम्मद अमीन सियाल। जी मोहम्मद अमीन सियाल, छा तफ़सील आहिनि? बॉर्डर गुंद रोड ते माल जे वापारी मोहम्मद मलूक जतोई खां मोटरसाइकिल ते सवार फोरू 1 लाख रुपया फुर करे फरार थी विया। ॿुधायो पियो वञे त माल जो वापारी मोहम्मद मलूक जतोई नसीराबाद में हर सूमर ते लॻंदड़ माल पीढ़ी ते पंहिंजा ढोर विकिरो करे डाटसन ते सवार थी पंहिंजे ॻोठ बख़्शी जतोई वापसि वञी रहियो हुयो त बॉर्डर थाणे जे हद में ॻोठ अपड़े पोटे भरिसां मोटरसाइकिल ते सवार 2 हथियारबंदनि संदन रस्तो रोके 1 लाख रुपया फुर करे वरिता। मज़ामत करण ते हथियारबंदनि खे पिस्टल जा बट हणी ज़ख़्मी करे विधो ऐं फरार थी विया। ज़ख़्मी वापारी मलूक जतोई गुंद रोड ते क़ाइम पुलिस चौकी ते फौरी तौर पहुची वाक़े जो इतला ॾिनो ऐं फरार थींदड़ फोरू ॾेखारिया जेके परे खां नज़र अची रहिया हुआ। तनखे ॾिसंदे चौकी ते मौजूद पुलिस एहलकार आसिफ चांडियो मोटरसाइकिल ते चढ़ी संदन पीछो कयो ऐं गच मुफ़ासिलो तय करण बाद तेज़ रफ़्तारी सबबि मोटरसाइकिल संदन स्लिप थी किरी पई ऐं नतीजे में पुलिस एहलकार आसिफ चांडियो पिणु ज़ख़्मी थी पियो ऐं फोरू फरार थी वञण में कामयाब थी विया। डाटसन ड्राइवर ज़ख़्मी वापारी ऐं पुलिस एहलकार खे मोटरसाइकिल समेत बॉर्डर थाणे ते पहुचाए जिते रिपोर्ट करण खां पोइ खेनि रूरल हेल्थ सेंटर बॉर्डर आंदो वियो जिते खेनि फौरी तिबी इमदाद ॾेई घरनि ॾांहुं रवानो कयो वियो आहे। यादि रहे त 1 महीनो अॻु साॻिए वापारी मोहम्मद मलूक जतोई सां साॻी हंध ते फुर थी हुई जंहिंमें ख़ासि 1,04,000 रुपया फुर कया विया हुआ। मोहम्मद अमीन सियाल, सिंध अजरक न्यूज़, बॉर्डर। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।